सारी आहे उहे महबूब असांजे साम्हूं आहिनि। हिन जलसे जी ज़ेर सदारत आहे असांजा उस्तादुल उलमा क़िबला साईं सैयद अहमद शाह मददुल आली जी ज़ेर सदारत आहे। ख़ुसूसी किताब असांजे महबूब मुर्शिदनि जो आहे। मूंखे यादगिरी आहे असांजा महबूब मुर्शिद 1992 में क़िबला साईं वॾनि हज़रत मुफ्ती आज़म मोहम्मद शुक्र शाह रहमतुल्लाह अलैह जन जे मदरसे में पाण तशरीफ़ फरमा थिया हुआ। उहो लम्हो उहा घड़ी मूंखे यादि आहे, ईअं यादि आहे जीअं अखियुनि सां पियो ॾिसां। पाण हिकु नंढड़ो मुख़्तसिर किताबु हुयो, मंशूर हो उहो साईंनि जो। हीउ मंशूर खणी साईं असां निकिता आहियूं महबूबनि जे बचड़े सैयद आल अहले बैत जे दर ते अची ऐं पाण फरमायो साईं असां सां गॾिजो या असांखे दुआ ॾियो त हिन मंशूर से असां कामयाबु थियूं। पंहिंजे मुर्शिदनि खां वठी इहो सिलसिलो शुरू कयूं, सैयद सादात वटां अची इहा दुआ बि घुरियूं। मूंखे यादगिरी आहे साईं जा लफ़्ज़ सोन में लिखण जहिड़ा उहे लफ़्ज़ जे लिखजनि त घटि आहिनि। साईं ईअं फरमायो महबूब क़िबला साईं खे त ही तमामु भलो कमु आहे, असांजी दुआऊं तव्हां सां आहिनि। इंशाअल्लाह तव्हांखे अलाह से हुन मंज़िल ते तव्हांजा मक़सद पूरा फरमाईंदो ऐं मक़सद पूरा थियनि पिया। हज़ारे बेदीन दीनदार थियनि पिया पिया अल्हम्दुलिल्लाह। त मुंहिंजा दोस्तो साईं वॾनि ईअं फरमायो अॼु जे दौरे हाज़िर जी निस्बत सां त साईं हिकिड़ो जेकॾहिं हुसैनी निकिरे थो हज़ार यज़ीद हुनजे पुठियां आहिनि। अॼु ईअं आहे केतिरनि मुश्किलातुनि सां गुज़री महबूब दिलबर साईं ही पैगाम पहुचायो हूंदो। उहे ॾुख, उहे सुख, उहे ॾींहं, उहे रातियूं, उहे गर्मियूं असांखे यादि आहिनि। ख़ुदा जो कसम आहे काच में साईंजनि सां सफ़र कंदा हुआसीं त केतिरा हूंदा एसियूं कोन हूंदियूं, गाॾियूं कचा रस्ता हूंदा, पर महबूब दिलबर साईं पंहिंजा महल छॾे उन्हारे जी गर्मियुनि में वञी करे मुंहिंजा दोस्तो दीन जो पैगाम झर झंग पहुचायूं। उनजो ही फेज़ आहे जो हज़ारे लखे माण्हू दीनदार थी रहिया संदन जा संत सिद्ध धरती जा ख़ासि करे हज़ारे साल साईं खे ॻाईंदासीं जो हिकु अहिड़ा अनमोल किताब असां लिखिया अथनि जो सदियुनि ताईं साईं कारबोत असां सिध जे धरती वारनि सिंधी क़ौम लाइ साईं जो एॾो वॾो एहसान आहे। क़ुरान शरीफ़ साईं जो हर माण्हू वटि ऐप में आहे, पंहिंजे पंहिंजे मोबाइल में केतिरनि माण्हुनि वटि आहे। एॾो आसान आहे जो 5-8 जो दर्जो बि जेकॾहिं होशियार मान उहो पढ़े थो त ख़ुदा जो कसम सम्झ में अचे थी त आयत छा थी। एॾो आसान क़ुरान शरीफ़ तर्जुमो जी महिनत आहे। ही संदन जी महिरबानी आहे सिंध धरती जे मथां। अलाह से संदन खे वॾी हयाती अता फरमाए। संदन जो फैज़ असांजे मथां जारी सारी हुजे। असीं सभु इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु कंदे पंहिंजनि महबूबनि मुर्शिद खे अर्ज़ु कयूं था त पंहिंजी नूरानी तक़दीर सां असांखे फैज़याब कनि। नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए तहक़ीक़, नाराए हैदरी, जमात अहले सुन्नत। लाउडा वाला है तू वधी के बत चाहिए बाबा साहब आके सुभान अल्लाह जो बाबा धीरे धीरे सेटिंग सही थी बोला सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सभी एक दफ़ो तकबीर शरीफ 11 तेरा मुलाकात करो। साहिब उर्स हज़रत महबूब इलाही नव्वरल्लाहु मरकज़हू जे रूह मुबारक खे तोहफ़ो पेश कंदासीं ऐं संदन प्यारो फ़कीर मोहम्मद इसहाक़ उन जे रूह खे तोहफ़ो पेश कंदासीं। मोहम्मद मूसा 12 लख दुरूद 5 ख़त्मा क़ुरान जा 12 लख दुरूद साथ जो वालिद मोहम्मद मूसा मां उन खे अबू ज़र सॾींदो। 12 लख दुरूद 5 ख़त्मा। आमीन अल्लाह आमीन।
अल्लाह आमीन। الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ومن يقتل مؤمنا متعمدا فجزاؤه جهنم خالدا فيها وغضب الله عليه ولعنه وأعد له عذابا عظيما صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين میرے محفل حضرت سید احمد شاہ دامت برکاتہم العالیہ دیگر سادات کرام علماء اعظام ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो भाइरो अल्लाह जा लख शुक्राना जो हिक कामिल वलीअ जे उर्स जी निस्बत वारी महफ़िल में रब हाज़िरी नसीब कई जिते अल्लाह जे कुरान जी तिलावत थे अल्लाह वारन जो जिक्र थे उन जाए ते रहमत जा वड फुड़ा वसंदा है सुभान अल्लाह अल्लाह वारन सा मोहब्बत निस्बत ताल्लुक दिल जो ॻंढापो दिल जो राबतो दुनिया में भी फ़ाइदो ॾींदो आहे क़ब्र में भी फ़ाइदो ॾींदो महशर में भी नफ़ो ॾींदो मदीने वाले साईं फरमायो त अल मरउ मा मन अहब क़यामत जे ॾियारे माण्हू उन सां गॾु हूंदो जंहिंसां जंहिंजी मोहबत हूंदी भला इहे जे बीठल वेहंदो त ॾाढो एहसान थींदो अलाह ख़ुशि कंदो अॻियों वारा बि जेके बीठा आहियो न तो क़िस्मत असांखे खैरपुर में आयो आहियां सोली जान मां बि कोन छॾींदुसि तव्हांजी इत्मीनान सां वेही थधे दिमाग़ सां थधी दिल सां मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधो अॼु मां को पैगाम तव्हांखे पहुचाइणु चाहींदुसि ख़ुदा ख़ुशि कंदो खैरपुर जा माण्हू फर्मा बरदार आहिनि चओ वेहो त वेही रहंदा अल्लाह कंदो मदीने वारे साईं जे रहमत जी छाम हूंदी खैरपुर नाथन शाह जे मथां खैरपुर माना खैर सां भरियल शहर जो नालो ई खैर वारो आहे अल्लाह कंदो हड़नी जूं खैर सां रब झोलियूं भरे छॾींदियूं अज़ीज़ाने गिरामी अॼु ही जेको दौर हले पियो इन में बुराइयूं बेफरमानियूं गुनाह गंदायूं त घणियूं आश्कार ज़ाहिर ज़हूर थी वियूं आहिनि पर हिकु ख़तरनाक गुनाह हुआ जेको हिन दौर में आम थी वियो आहे ऐं उहो गुनाह हुआ जंहिंजे लाइ अल्लाह जे रसूल फरमायो आहे उन हिकिड़े गुनाह में अगर सॼी दुनिया जा माण्हू गॾिजी
जी बाह में उछलायो वो गुनाह जेके अॼुकल्ह गुनाह नथो समझो वञे वो गुनाह आहे खून रेज़ी खून हारण रक्त हारण माण्हुनि जो रक्त ज़ायो करण गज़ा खां वठी फ़लस्तीन खां वठी मुरीद के ताईं हुकूमतूं जाबिर ज़ालिम थारेल चोर लुटेरा कातिल खूनी माण्हू इंसाननि जो रक्त हारे रहिया आहिनि माण्हुनि जो रक्त अरसा थी वियो आहे खून रेज़ी आम थी वई आहे मिठा आउं तव्हांखे अॼु क़ुरान ऐं हदीस मां ॿुधाइणु चाहियां थो त रक्त पंहिंजो हारे या रक्त ॿिए जो हारे अल्लाह वटि उनजो जुर्म छा आहे ॾोह छा आहे उनजी सज़ा छा तव्हां ॿुधणु चाहींदव जी अधु ॻाल्हाइनि था अधु चुप में वेठा आहिनि मज़ा मौसम बि सीअ जी आहे थधिड़ी बि लॻी पई आहे जीअं थधि तीअं अधु उहो ई आहे ॻाल्हि जीअं थधि तीअं वधि अज़ीज़ान गिरामी अल्लाह जे क़ुरान में सूरे निसा जी हिकु आयत हिन आजिज़ फ़कीर पढ़ी वमई यक़्तुल मुअमिनन जेको माण्हू के मोमिन खे क़त्ल करे मोमिन खे मारे कंहिंजो खून हारे मुतअम्मिदन ॼाणी वाणी हासेकार बंदूक हलाए हासेकार राइफल हलाए हासेकार खंजर या कुहाड़ी जा वार करे कंहिंखे क़त्ल करे रब जो क़ुरान तो ऐलान करे फजज़ाउहु जहन्नम इन जी जज़ा इन जी सज़ा इन जो बदलो उनखे इहो मिलंदो जो इन कातिल खे जहन्नम जी बाह में विधो वेंदो खालिदन फीहा ऐया जहन्नम जी बाह उन जे लाइ हमेशा हमेशा उन में जलंदो रहंदो हमेशा जे लाइ जहन्नम जी बाह में इहो सड़ंदो वग़ज़िब अल्लाहु अलैहि ऐं इन माण्हू जे मथां जे क़त्ल कयो जंहिं खून हारियो इन जे मथां अल्लाह जो कहर हूंदो रब जो डमर हूंदो अल्लाह इन ते कावड़ियल हूंदो वलअनहु ऐं इन जे मथां अल्लाह जी लानत कातिल जे मथां चओ अल्लाह जी खूनी जे मथां अल्लाह जी लानत वअअद लहू अज़ाबन असीमा तमाम वॾो अज़ाब हल्को फुल्को न तमाम वॾो अज़ाब रब इन जे लाइ ठाहियो आहे जेको कंहिं इंसान खे कंहिं मोमिन खे ॼाणी वाणी क़त्ल थो करे कंहिंखे मारियई फजज़ाहु जहन्नम दोज़ख में पवंदो वरी दोज़ख में हमेशा सड़ंदो वरी अल्लाह जो ग़ज़ब अल्लाह जी लानत ऐं दर्दनाक अज़ाब ये पंज शयूं उन जे लाइ अल्लाह जे क़ुरान जो ऐलान आहे जेको कंहिंजो रत हारे हे जेको रत आहे न माण्हू जे बदन में इहो इंसान जी ज़िंदगी जिया पोइ रत सां चओ तव्हां जे जलसे में आया आहियो तव्हां में रत आहे तॾहिं आया आहियो रत इंसान जे ज़िंदगी जो जोहर आहे जीअं गाॾी पेट्रोल ते हलंदी गाॾी डीज़ल ते हलंदी त माण्हू वरी रत ते हलंदो ऐं रत इंसान जे लाइ इंसान जे बदन में खून जेको हूंदो आहे न रत गर्मी में माण्हू जे बदन खे थधो रखंदो सर्दी ईंदी त माण्हू जे बदन खे गरम रखंदो थधो इहो खून सियारे में सवड़ विझो न लिंग बस बाहि जहिड़ा गरम थी वेंदा इहा गरमाइश जेका जिस्म में थींदी आहे न इहा रत कंदो वरी जे अहिड़ी जेका सियारे में तव्हांजो बदन गरम आहे सवड़ में जे ऊन्हारे में अहिड़ी गर्मी हुजे अहिड़ो गरम बदन हुजे त वॾा सड़ी वॾा बाहि में सड़ा पर इहा रत जी महिरबानी आहे तव्हांजे जिस्म खे ऊन्हारे में थधो रखे सियारे में गरम रखे इहो रत जेरो ठाहींदो
आहे जिगर रत ठाहींदो आहे ऐं दिलि रत खे जिस्म में घुमाईंदी आहे ऐं गुर्दा किडनीज़ गुर्दा इन रत खे साफ़ कंदा आहिनि रत में ज़हर पैदा थींदा आहिनि खाधे जा ज़हर जिस्मानी ज़हर जीअं मुंहिंजा दोस्तो यूरिया आहे यूरिक एसिड आहे इहे ज़हरीला असर आहिनि इन्हनि खे वरी गुर्दा रत खे साफ़ करे फिल्टर करे साफ़ रत मथे जिस्म ॾे मोकिलींदा गंदगी खून में जेके ज़हरीला असर उहे वरी पेशाब जे ज़रिए ॿाहिरि निकिरी वेंदा इहो रत अलाह जी वॾी नेमत आहे जो रत रब जी जो रत जो रंग कहिड़ो हूंदो आहे ॻाढ़ो पर इन ॻाढ़े रंग जे रत में वरी अच्छा जुज़ा बि हूंदा आहिनि अछड़ा जुज़ा उहे जुज़ा अहिड़ा कारगर आहिनि एॾा क़ीमती आहिनि जो जिस्म खे का बीमारी लॻे को दर्द लॻे को फट थिए को ज़ख़म थिए को ओज़ार वही वञे जिस्म ज़ख़्मी थी पवे पोइ उहे ॻाढ़ा ऐं अच्छा जुज़ा उन जो डॉक्टर बणिजी इलाज कंदा आहिनि किथे जिस्म में को धक लॻी वञे न धक लॻी वञे खंड चीरजी पवंदी आहे रत वही पवंदो आहे उन मां रत वहंदो आहे वरी उनखे हीअं बंदि करे मथां पटी ॿधो या वरी मथां उनखे हथ ॾेई छॾियो थोरी देरि खां पोइ आस्ते आस्ते रत बंदि थी वेंदो वरी गोश्त पाण में मिड़ंदो जीअं न लोह खे वेल्डिंग कबी आहे इहे जिस्म खे वेल्डिंग थी वेंदी आहे की न जी इहे जेके अच्छा जुज़ा आहिनि न इहे तव्हांजे जिस्म जा डॉक्टर आहिनि फट फुरड़ियूं ज़ख़्म उन्हनि खे छॾाईंदा पोइ ॿाहिरियों जिस्म ते हमिलो थींदो बीमारी जो हमिलो थींदो इन जो दिफ़ा जिस्म जो दिफ़ा जिस्म खे बचाव इहो रत कंदो आहे रत इंसान जे लाइ ज़िंदगी जो दारो मदार आहे इंसान जे ज़िंदगी जो तेल रत आहे इन जे करे अल्लाह ताला इंसानी खून खे इज्जत ॾिनी अज़मत ॾिनी शान ॾिनो मान ॾिनो खून खे अल्लाह ताला रायगान न विञायो आहे खून खे मामूली शइ करार न ॾिनो आहे क़ुरान में खून जी इज्जत बयान थी आहे मुस्तफ़ा जे फरमाननि में खून जी इज्जत बयान सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे ध्यान आता जो मुझा सोना हबीब मदीने वारा साईं बैतुल्लाह जो तवाफ पिया कन अल्लाह करे जल असां के मदीदार थे आहे तां के खैरपुर वारा शौक़ बैतुल्लाह अल्लाह जो घर हीअं जे पहिरीं नज़र पवे न पहिरीं नज़र काबे ते पवे ज़बान मां जेके लफ़्ज़ कढी में थी पवे इहा दुआ रद न थींदी इहो नुस्ख़ो त यादि करे छॾिजांइ अलाह कंदो हड़ई खैरपुर वारा हलई जलसे वारा हलंदासीं मके मदीने जॾहिं बैतुल्लाहिल हराम में पहुची न पहिरीं नज़र पवे त जेका दुआ घुरंदे अलाह तुंहिंजी दुआ रद न कंदो इहा दुआ यकीनन नदीम को हलजे न मदीने आहे न तयारी अलाह कंदो हड़ई हलंदासीं मस्जिदुल हराम उन जे विच में अल्लाह जो घर काबतुल्लाह हितम खैरपुर मां नमाज़ पढ़ंदा आहियूं मुंह तरफ़ काबे जे अल्लाहु अकबर जे न तुंहिंजो मुंहुं हुजे ॾखिण तुंहिंजो मुंहुं हुजे ओभर तुंहिंजो मुंहुं हुजे उत्तर नमाज़ न थींदई भली ओलह ॾे हुजे पर थोरो बि मुंहुं काबे खां फिरी वियो नमाज़ न थींदी नमाज़ जो काबो इंसाननि जो काबो ऐं क़िबलो चेरनि जो क़िबलो मैयतनि जो क़िबलो जेॾी महिल माण्हू मरी वञे उन खे बि क़िबले ॾे मुंहुं करे दफ़नायो वेहो क़िबले ॾे मुंहुं करे वेहो जेको क़िबले ॾे मुंहुं करे वेहंदो आहे उन ते अल्लाह जी रहमत वसंदी
यो घरा जैसे कारो खिलाफ चढ़ियला इने जे ही जेका दक्षिण ऐं ओभर वारी कुंडा इने में हिकिड़ो पत्थर लगला जेके हजरे अस्वद सरबो आहे इहो पत्थर चाहे हजरुल्लाहिल अस्वद यमीनुल्लाहि अज़्ज़ व जल्ल अलल अर्द युसाफिर बिहा खल्क़ कमा युसाफिर रजुल अखा हजरे अस्वद अल्लाह जो साॼो हथ माण्हू पाण में मिलंदा हिन मुसाफ़ो कंदा हथ हथ में मिलाईंदा अल्लाह पंहिंजे ॿारनि सां मिलंदो आहे त हजरे अस्वद जे ज़रिए मिलंदो जे हजरे अस्वद खे चुमियो ॼणो अल्लाह जे हथ खे चुमी जे हजरे अस्वद जो इस्लाम कयो पहुची नथो सघे रशिया माण्हुनि जी भीड़ आहे वेठो न वञो कोड़ो माण्हू कुराड़ो माण्हू नंढो ॿार औरत कमज़ोर आहे परे खां बि हीअं काबे ॾे मुंहुं करे हथ सिधो करे चए बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर जी पंहिंजे हथ खे चुमी ॾिनई ॼणो काबे हजरे अस्वद खे चुमी ॾेई छॾियई हज़रत उमर सही फारूक आज़म आयो बैतुल्लाह जो तवाफ कयई ऐं तवाफ करे हजरे अस्वद खे चुमी ऐं चई त या हजर अंतर हजर ला तनफा वला तदर ए पत्थर तूं पत्थर आहीं न नफ़ो ॾींदे न नुक़सान ॾींदे मुंहिंजो नबी तोखे न चुमे हा त मां तोखे चुमी न ॾियां हजरे अस्वद तोखे चुमा थो हिन जे करे जो मुंहिंजे सुहिणे सरदार तोखे चुमियो न नफ़ो ॾींदे न नुक़सान ॾींदे पोयों हज़रत मौला अली ते आयो या ठरियो वाले न अलीअ जो नालो वठ पोइ माण्हुनि जा मुंहं वेही ॾिस हिकिड़नि जा मुंहं गुलाब वागे हिकिड़नि जा जुलाब वागे अलीअ जो नालो ॿुधी मोमिन ठरंदो आहे मुनाफ़िक ॿरंदो आहे पोयों हज़रत मौला अली पियो अचे हकल कई उमर ही छा थो थींदो नफ़ो कोन ॾींदो नुक़सान कोन ॾींदो मूं पंहिंजे कननि सां मदीने वारे मीर खां ॿुधो हो साईं फरमायो जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो इहो हजरे अस्वद ईंदो इन खे ॾिसण जूं ॿ अखियूं हूंदियूं ॻाल्हाइण जी ज़बान हूंदी जन बि इन खे चुमियो या परे खां इस्लाम कयो इन्हनि हड़नी जी शाहिदी ॾेई उन्हनि खे पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी वेंदो मिलियो या न मिलियो फ़ाइदो थियो या न थियो उमर सोणे चयो जिते अली हूंदो ते केर बि गुमराह न थी सघंदो हक़ अली सां अली हक़ सां जिते हक़ हूंदो उते अली हूंदो जिते अली हूंदो उते हक़ हूंदो हज़रत मदीने वारे साईं जी मां हदीस पियो पढ़ा सुनन इब्ने माजा में रिवायत आहे हदीस जो किताब आहे इब्ने माजा उन में रिवायत आहे मुंहिंजे सुहिणे हबीब मदीने वारे साईं काबे जो तवाफ पे कयो छा पे कयूं चओ ऐं तवाफ इहा वाहिद इबादत आहे जेका मके खां अलावा काबे खां अलावा ॿियो किथे बि नथी थी सघे ज़िक्र कयो दुरूद पढ़ो निमाज़ पढ़ो ख़ैर कयो ख़ैरातूं कयो जिते कयो थी वेंदा पर तवाफ सिर्फ़ काबे जो आहे ॿिए पासे किथे बि तवाफ नथो थी सघे न कंहिं पीर जो न वलीअ जो न कब्र जो न वण जे वण जो न कंहिं मज़ार जो कंहिंजो बि तवाफ जो हराम आहे जो तवाफ हाणे अॼुकल्ह जाहिल कलंदर जे कब्र खे तवाफ बीठा था कनि यादि रखो इहो इस्लाम में जाइज़ कोन्हे इस्लाम में हराम आहे तवाफ कबो सिर्फ़ तवाफ कबो सिर्फ़ बैतुल्लाहिल हराम जो मदीने वारे साईं बैतुल्लाह जो तवाफ कयो यतूफ बिल काबा काबे जो सोनो नबी तवाफ पियो करे बेकुल मां अतयबा के काबा तू केॾो पाक ए काबा तू केॾो पाक मां
अत्यब रीह के ए काबा तुझू हवाऊं तुझू फसाऊं केॾियूं त खुशबूदार आहिनि ए काबा तू केॾो अज़मत वारो ही ए काबा तू केॾो शान वारो ही ए काबा केॾी तुंहिंजी अल्लाह ताला इज्जत कई अज़मत कई तोखे शान ॾिनो आहे त पत्थर जो ठहियल काबो पर अल्लाह जो घर तजल्ली गाहे रब्बानी हर वक्त इन ते अल्लाह जी रहमत जो तजल्लियूं नूर बरसात वसे साईं फरमायो मां अत्यब के ए काबा तू केॾो त पाक आहीं मां अत्यब रीह के ए काबा तुंहिंजूं हवाऊं तुंहिंजूं फज़ाऊं केॾियूं पाकीज़ आहिनि वमा अज़म हुर्मत के ए काबा तुंहिंजूं इज़तूं केॾियूं वॾियूं ये मुस्तफा दा लफ्ज़ है जे नबी जो कलमो पढ़ंदा है उन्हें नबी दा लफ्ज़ है बे काबा तू केॾो अज़ीम आहे केॾो शान वारो केॾो इज़त वारो ही पोइ अॻिते साईं फरमाए त वल्लदी नफ्स मुहम्मदुन बियदिही लहुर्मतुल मुओ जंहिंजे हथ में मूं मुहम्मद जी जान आहे उन अल्लाह जो कसम थो खणा त मोमिन बाने जी इज़त मोमिन बाने जो शान मोमिन बाने जो मान मर्तबो अल्लाह वटि तो काबे खां बि मथे मुस्तफा करीम सचो मदीने वाले जो कसम सचो साईं फरमाए तो वल्लदी नफ्स मुहम्मदिन बियदिही कसम उन्हें रब जो जंहिंजे हथ में मूं मुहम्मद जी जान ए काबा लहुर्मतुल मुमिन मोमिन बाने जी इज्जत हुर्मत शान मान दर्जो इंदल्लाह आज़म मिन हुर्मत के ए काबा तुझी हुर्मत खां तुझी इज्जत खां तुझे शान खां मोमिन बाने जी इज्जत मथे माली वदमिही मोमिन बाने जो माल बेइज्जत वारो मोमिन बाने जो खून बेइज्जत वारो ए काबा मोमिन बाने जो रत ए बैतुल्ला मोमिन बाने जो रत तो काबे खां अल्लाह वटि वधीक अज़मत वारो आहे वधीक शान वारो आहे खैरपुर नौतन शाह वारो जे काबे ने मुंह न करी नमाज न थी जे काबे ने मैयत के पूरी मोने मुंह न करी तुझी कब्र गलत थी वने खैर शरई थी वने वो काबो मोहम्मद मीर कसम खड़ी तो ऐलान करे ता इन काबे का मोमिन दे रत जी इज्जत अल्लाह वट मथे बंदूक खणाई के रत हारे छडी तो के रब हथियार ॾिनो आहे हिन जे लाइ रब तोखे कुर्सी ॾिनी आहे हिन जे लाइ रब तोखे पावर ॾिनो आहे हिन जे लाइ माण्हुनि जा रत हार माण्हुनि जा खून हार यादि रखजांइ खथूरी ऐं खून निकंदा न आहिनि खून कॾहिं बि रायगान न वेंदो आहे उनजो फ़ैसिलो अल्लाह वाहिदुल क़हार पाण हदीस पढ़ा जी ये हदीस सही बुखारी में सही मुस्लिम में हजरत इब्न मसऊद रजी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे मदीने वाले साईं फरमाते अव्वलु मा युक़दा बैन अन्नास यौमल क़ियामा फित्तिमा जब क़यामत जो ॾियारो थींदो ख़ल्क़ पेश थींदी अल्लाह जी अदालत लॻंदी पहिरियों रब वटि जेको केस हलंदो पहिरीं अदालत रब जी जेका फ़ैसिलो कंदी वो खूनन जे बारे में खूनन जा मामला रतन जा मामला पहिरियों अल्लाह वटि रतन जा फ़ैसिला थींदा पर रत हारे
बेगुनाह रत हारे गरीब कुछ न कुछ चई सकियो मिस्कीन उन के कुछ न करे सकियो न फलांद वरतई न उन जो खून बहा उन के मिलियो न उन ज़ालिम के सज़ा मिली ज़ालिम निकली वियो का ख़बर न पई ऐं अॼुकल्ह वरी जेके जज सगोरा वेठा आहिनि सदको वञान पखारूं एतिरियूं था खणनि जो हिकिड़े जज जी पघार ते 10 घर ख़ुशहाल थी वञनि अञा बि 20 घर चवां त घटि कोन्हे वॾा जज उहे एॾियूं वॾियूं कुर्सियुनि ते वेठा आहिनि एॾा वॾी अदालतुनि ते वेठा आहिनि मगर अदालत कोन्हे ग़रीब जो खून लुढ़ी वियो ओ जज साहब ओ अमीर साहब ओ ऑफिसर साहब अल्लाह वटि पहिरियों फ़ैसिलो बुखारी मुस्लिम जी हदीस आहे बैन अन्नास यौमल क़ियामत फिद्दमा पहिरियों फ़ैसिलो खूननि जे बारे में थींदो कंहिं जो रत हारियो हूंदो बुढ़े ने मुड़े ध्यान कयो देखो गरीब मारजी हो न बेगुनाह मारजी हो क़यामत जे ॾिहाड़े ईंदो उन जो रत उन जो सिरी जेका कटियल है न उहा तरी ते हूंदसि जिस्म बिना मुंडी जे हूंदो जिस्म बिना मुंडी जे हूंदो ऐं उहा तरीअ ते सिरी रखियल हूंदी उन मां रत टिमंदो रत बहंदो पियो ऐं अल्लाह जे अर्श जे अॻियां बीही रण कंदो जीअं झिरकी जो बच्चो फुरबो आहे न झिरकी चीकट कंदी आहे जानवर जो बच्चो फुरबो आहे त जानवर चीकट कंदो आहे ईअं रड़ियूं कंदो मुंहिंजा मौला मुंहिंजे कातिल खां पुछ मूंखे छो मारी मुंहिंजे कातिल खां पुछ मूंखे छो क़त्ल कई मुंहिंजे कातिल खां पुछ मुंहिंजो खून छो हारियई अल्लाह जे अॻियां इहो फरियाद बीठो कंदो दाहूं बीठो कंदो रब फरमाईंदो अॼु अदालत जो ॾिहाड़ो आहे हिते न को वकील हलंदो न को हिते रिश्वत हलंदी न को हिते कंहिंसां नाइंसाफ़ी थींदी ऐं अदालत वाहिदुल क़हार जे हक़ में वो मिठा वो मुजादा सही बुखारी में सही मुस्लिम में सुनन अबू दाऊद सुनन नसाई में हदीस आहे मदीने वारे साईं फरमायो त इज्तनिब सब अल मुबिक़ात 7 ॻाल्हियुनि खां बचो 7 शयूं हलाक ऐं बर्बाद करण वारियूं 7 शयूं हलाकत में बर्बादी में विझण वारियूं आहिनि ए मुंहिंजे कलमे पढ़ण वारो जन चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुहम्मद ते कलमो पढ़ियो आहे मां तव्हांखे आगाह थो कयां 7 कमनि खां बचिजो या रसूल अल्लाह वमा हुन असहाबन जो या रसूल अल्लाह ॿुधायो उहे 7 शयूं कहिड़ियूं आहिनि क़ाल अश्शिरकु बिल्लाह हलाकत वारी पहिरीं शइ अल्लाह सां शिरक करणो आहे वसिहर ॿियो जादू करणो आहे वक़त्लुन नफ्स अल्लती हर्रमल्लाहु इल्ला बिलहक़ कंहिंखे नाहक मारण नाहक क़त्ल करण सवाइ के हक़ जे हिकिड़ो माण्हू जे क़त्ल कयो उन जे बदिले में क़त्ल कयो वञे इहो हक़ आहे जेको नबी जे शान में बेअदबी करे गुस्ताखी करे उन जो सिर कलम कयो वञे इहो हक़ आहे जेको नाहक कंहिंखे मारे साईं फरमायो त इहा हलाक ऐं बर्बाद करण वारो अमल आहे ऐं अॻिते साईं फरमायो अक्ल मालिल यतीम जो माल खाइण यतीम जो माल हाणे यतीम जो माल गरीब पीउ मरी वियुसि ॿारो नंढड़ो आहे ॿनी आहे घर आहे पैसा आहिनि जेके माइट हूंदा आहिनि न हाणे छोकिरो छा कंदो रड़के वियो खाई वियो गिरकाए वियो जीअं ॼरको हूंदो नंढियुनि बच्चनि खे ॼरकाए वेंदो रहड़े वियो साईं फरमाइनि था क़ुरान थो फरमाए जेके यतीमनि जा माल था खाइनि इन्नमा यअकुलून अमवालल यतामा ज़ुल्मन जेके ज़ुल्म सां यतीमनि जा माल था खाइनि यअकुलून
दोज़ख जी बाहि था खाइनि, जहन्नम जा टांगा था खाइनि, जेके यतीमनि जा माल था खाइनि। व अकुलुर रिबा, व्याज खाइण हलाक कंदड़ बर्बाद कंदड़ आहे। जेको व्याज वठंदो आहे इहो अल्लाह जी ज़ात सां जंग थो करे। जेको अल्लाह सां जंग कंदो खटंदो या हाराईंदो? गरबुर वारा ॻाल्हायो, खटंदो या हाराईंदो? जेको व्याज खाए सो ॼणो अल्लाह सां जंग थो करे। इहो व्याज खाइण बर्बाद करण वारो अमल आहे। यौम ज़हफ़े, इस्लाम ऐं कुफ्र जी जंग पई हले। पुठी ॾेई भॼे, पुठी ॾेई मैदान छॾे भॼे। इहो माण्हू जेको मैदान छॾे भॼी वञे इहो हलाक बर्बाद थी वियो। अलाह कंदो उहो ॾियारो ईंदो जो हली दिल्ली ते झंडो इस्लाम जो फड़काईंदासीं। अलाह कंदो वाशिंगटन ते बि झंडो इस्लाम जो फड़कंदो। पोइ जेकॾहिं इस्लाम जे जंग लॻे ऐं तोखे मौक़ो मिले त पोइ चओ त मैदान में सिधो थी पाण मल्हाइबो। पुठीअ ते गोली न चलबी, गोली सीने ते खाइबी। जान कुर्बान कबी इस्लाम जे लाइ, हक़ जे लाइ, नेकी जे रस्ते जे लाइ। पुठी ॾियणो कबीरो गुनाह हुआ। मैदान में पाण मल्हाइण मर्दानगी आहे। वक़ज़फ़ुल मोहसनातिल गाफ़िलातिल मुमिनात, बेखबर मोमिनियायूं, पाक दामन मोमिनियायूं, उन्हनि ते ज़िना जो इल्ज़ाम लॻाए, कारप जो इल्ज़ाम लॻाए। हीअ छोरी पुछड़ी आहे, कारी आहे, पर तो ॾिठी हुई? शक जे बुनियाद ते औरत खे कारो करार ॾिए, बंदूक हणे, जज बि पाण बणिजे, वकील बि पाण बणिजे, फरियादी बि पाण बणिजे, फ़ैसिलो बि पाण थो करे, कारप जो इल्ज़ाम बि पाण लॻाए, गोली बि पाण हणे। साईं फरमायो त इहो हलाक थी वियो, बर्बाद थी वियो। इहो नाहक क़त्ल करण वारो, न्यायनि ते कारप जो इल्ज़ाम मढ़ण वारो, इहो ॾमर ऐं कहर वारो अमल आहे। जेको इन्हनि सभु कमनि खां बचे अल्लाह उन जे लाइ जन्नत जा दर खोले छॾींदो। सुभान अल्लाह। कंहिंजो रक्त न हारबो, कंहिंजो खून न हारबो। हिकिड़ो खून आहे कंहिंखे मारे विझणो, फट क़त्ल करणु, उन जी सज़ा क़ुरान हदीस मां ॿुधाई मां। पर ॿियो आहे कंहिंखे धकी करे, ज़ख़्मी करे, उन जो रक्त जिस्म मां वही पवे। इहो रक्त जेॾी महिल ज़मीन ते किरंदो आहे, ज़मीन लरज़ी वेंदी आहे। रब चवंदे रब खे अर्ज़ कंदी आहे, मौला मोकल ॾे तने कातिल खे गिरकाए छॾियां, ज़मीन में ॻिही वञासि। रब फरमाईंदो सब्र कर ओ ज़मीन, मां रब मोहलत ॾींदो आहियां, ढिघ रस ॾींदो आहियां। इन्नमा नुमली लहुम लियज़्दादू इस्मा, मां रब मोहलत ढिघ रस ॾींदो आहियां, भली गुनाह खणा करे। ज़ालिम खे वरी मोहलत बि ढिघी मिलंदी आहे। वेंदो ज़ुल्म कंदो, वेंदो ज़ुल्म। कंहिं न चयो न, का पकड़ नथी, चवंदो बसि मां ई दुनिया जो बादशाह आहियां। जीअं ढिघ रस मिलंदी आहे तीअं मग़रूर थींदो आहे। मुंहिंजो मालिक करीम जो फरमाए त मां ज़ालिमनि खे मोहलत ॾींदो आहियां, ढिघ रस ॾींदो आहियां। ए मशो मग़रूर पर इल्मे खुदा, तेरे गिरद सख्त गिरद मरतुरा। अल्लाह जी बुर्दबारी ते मग़रूर न थी, अल्लाह जे ॾिनल मोहलत ढिघ रस ते मग़रूर न थी। रब वटि देर हूंदी आहे, अंधेर न हूंदो। वला यूसिकु वसाक़हु अहद।
जी अल्लाह पकड़ कंदो न एड़ी पकड़ की डाए कोने जी अल्लाह गिरफ्त कंदो न ये के गिरफ्त करण डाए नहीं मदीने शरीफ में हो जा मूसा देखो नसीराबाद है इनके कासो बाराड़ी के गोठ जो को आगे महान गुजारे वियो आहे बस थोड़ा साल थी दस मदीने शरीफ में रहंदो मूसा ने एकड़ो अजीब वाक्यो बयान कियो थकजी पिया आयो एकड़ो पंहिंजे इलाइक़े जो सच्चो वाक्यो ॿुधायो जे हिकिड़ो क़त्ल थी वियो को माण्हू मारिजी वियो उहो माण्हू जे मारियो कातिल जे क़त्ल कयो नौजवान हो 17-18 सालनि जी उमिरि हुजेसि नौजवान हो जोश में अची वियो हुनखे पर माण्हू खे क़त्ल करे छॾियो उन माण्हू ते राति जो वारदात थी कंहिंखे बि ख़बर न पई कंहिं बि न ॾिठो न शाहिद न होगा न को कंहिं बि क़िस्म जी हुनजे मथां एफिडेविट बीठो उन जो उहो खून जेको हो सो रुड़ी वियो का बि कंहिंखे बि सज़ा कोन थी जो त क़त्ल ज़ाहिरी कोन थियो बसि हुनखे माइटनि दफ़नाए छॾियो पर उहो कातिल जेको नौजवान हुयो न उनखे का बि सज़ा कोन मिली वक़्तु गुज़रंदो रहियो हिकिड़ो उन इलाइक़े में को ॿियो माण्हू मारिजी वियो क़त्ल थी वियो उन क़त्ल जे ॾोह में इन नौजवान खे पुलिस वठी वियो हालांकि हिनखे ख़बर बि कोन हुई मुलविस बि कोन हुयो न सलाहकार हुयो पुलिस ॿधी वई केस हलियो हलंदे उन नौजवान खे हाणे त वॾी उमिरि जो थी चुको उनखे फाई जी सज़ा थी जंहिं ॾींहुं कोर्ट जे तरफ़ां उनखे फाई जो ऑर्डर मिलियो न माइट मिट आख़िरी मुलाक़ात थींदी आहे अॻे ॾींहं ते जी पंहिंजो फाई अचणी आहे उन खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में मिट माइट मिलण जे लाइ वियसि उन्हनि खे चई भई ॻाल्हि ॿुधो मां तव्हां सां कसम थो खणां त हे जेको खून थियो आहे न इन जी मूंखे ख़बर बि कान्हे न मां मुलविस आहियां न ॾोही आहियां न मूंखे ख़बर छा रही आहे मूंखे ही जेका सज़ा फाई जी मिली आहे इहा हिन ॾोह जी न मिली आहे मूं जेको जवानीअ में क़त्ल कयो जंहिंजी कंहिंखे ख़बर बि कोन हुई जंहिं माण्हू खे मूं मारियो हुयो उहो शादीशुदा हुयो उनखे 3 ॿार 2 पुट हिकिड़ी न्याणी हुई उहो माण्हू मारियो उनजी ज़ाल रंगड़ थी उनजा 3 बच्चा यतीम थिया उहो मूं क़त्ल कयो जंहिंमें मूंखे का बि सज़ा न मिली ही जेको ॾोह हुआ इन में मुंहिंजो को बि क़सूर कोन्हे पर उन वक़्त जे मूंखे सज़ा मिले हा त अल्लाह जो अदल न थिए हा छो मां नौजवान हुयुसि ख़ैर शादीशुदा हुयुसि बे औलाद हुयुसि मुंहिंजे पोयूं न रंगड़ बणिजे हा न को छोरा ॿार बणिजनि हा इहो अदल न हुयो हिन वक़्त जॾहिं मूंखे सज़ा थी अचे मुंहिंजा पोयूं 2 पुट हिन 3 न्याणी आहे मुंहिंजी ज़ाल आहे हाणे ज़ाल बि रनी थींदी पुट यतीम थींदा अल्लाह जी अदालत आहे रब जो इंसाफ़ आहे मूंखे बि उहा ई सज़ा मिली आहे जेका मूं हुनखे क़त्ल करे छा अल्लाह वटि अंधेर कोन्हे अल्लाह वटि अदालत ज़रूर थींदी ग़रीबनि खे ईज़ायो था ॾुखायो था मिसकीननि जा रत पी था वञो हक़ खाई था वञो तव्हां चओ था असांखे केरु चवण वारो ई कोन्हे वॾेरा साहिब पवंदो ॿुधाए ऑफिसर साहब सूबेदार साहब अल्लाह खां ॾिज ख़ुदा जो ख़ौफ़ रख अॼु न सुभाणे न परींहं ए मशो मग़रूर पर इल्मे ख़ुदा अल्लाह जी बुर्दबारी खे ॾिसी तूं मग़रूर न थी हठीलो न थी अल्लाह जी बादशाही आहे अल्लाह जी हुकूमत आहे अल्लाह जो ताज तख़्त वक़्त सभु मुंहिंजे मालिक जे हथ में आहिनि वदा अल्लाह जे धरती ते बानो आहीं बानो बणिजी रह रब जो ख़ल्क़ियल आहीं रब जो पैदा कयल आहीं रब जे टुकरनि ते पलजण वारो आहीं पंहिंजे मालिक जी नाफ़रमानी न कर मदीने वारे साईं फरमायो त ही अजीब हदीस आहे
तवज्जो फरमा तो मार्च कयो सही बुखारी में ऐं मुस्तदरक हाकिम में ये रिवायत है हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु सरकार फरमायो त लै यज़ालुल मोमिन फी फुसहतिन मिन दीनिही हमेशा माण्हू पंहिंजे दीन माल में सुखियो खुश रहंदो अलाह कंहिंखे ॾुखियो न छॾींदो पर जॾहिं माण्हू मालम यूसुफ दमन हरामा जॾहिं के हराम रक्त खे छुयई यानी कंहिंजो रत हारियई कंहिंजो माल खाधई कंहिंजी इज़त लुटई कंहिंसां नाजाइज़ी नाइंसाफ़ी कई जॾहिं उन खां ख़ता थींदी आहे पोइ उनजे ॾुखनि जा ॾींहं शुरू थी वेंदा कॾहिं कर्ज़ ईंदा कॾहिं बीमारियूं ईंदियूं कॾहिं ज़ाल बीमार कॾहिं पुट बीमार कॾहिं जान बीमार कॾहिं कैंसर जी बीमारी वठी वई अॼु आम बीमारियूं वधी वियूं आहिनि ओ मिठा साईं फरमाइनि था रब कंहिंखे बीमार न कंदो आहे रब कंहिंखे अज़ियत न ॾींदो आहे पर जॾहिं खून नाहक हारींदो पराओ माल नाहक खाईंदो कंहिंजूं दिलियूं नाहक आज़ारींदो पोइ अलाह जी पकड़ आस्ते आस्ते शुरू थी ऐं रब जा फ़ैसिला भॼी हूंदा आहिनि कॾहिं कॾहिं माण्हू खे ख़बर न पवंदी आहे त अलाह कीअं थो फ़ैसिला करे हिकिड़ो वाक़ियो यादि थो अचे चओ थो ॿुधायां हज़रत सैयदना मूसा अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो रसूल आहे पैगंबर मूसा कलीमुल्लाह रब खे अर्ज़ कई मालिक तू फ़ैसिला कीअं थो करी ख़ल्क़ जा मूंखे त ॾेखार फ़ैसिला कीअं कंदो रब फरमाए मूसा मां ॼाणा मुंहिंजी ख़ल्क़ ॼाणे मुंहिंजा फ़ैसिला ॼाणनि तूं सम्झी न सघंदे मालिक मां ॾिसणु चाहियां थो तूं कीअं फ़ैसिला कंदो आहीं रब फरमाए हाणे फलाणे झंग में वञ पाणी जो चिश्मो आहे पाणी ज़मीन मां बुंब ॾेई निकिरे थो झंगा पासे में उते वञी वेह ॾिस त मां कीअं थो फ़ैसिला कयां हज़रत मूसा जो ॾिठी पाणी ताज़ो पियो ज़मीन मां बुंब ॾेई निकिरे वुज़ू कयईं हथ मुंहुं धोतईं पोइ ॿरूटड़ा नंढा वणा उन्हनि में लिकी वेठो ॾिठे हिकिड़ो माण्हू आयो उनखे चेल में पट्टो ॿधल हो जंहिंमें 1000 रुपए जी हिमयाणी हुई हाणे त नोट आहिनि लख रुपया खीसे में कयूं अॻे चवंदा 2 लख रुपए जे छांव में कुतो वेहे नोट हाणे थिया आहिनि अॻे ढेंगला रुपया हूंदा पोइ 1000 दिरहम खणणु वॾी मुश्किल हूंदी पोइ पट्टो ठाहींदा उन में उहे 1000 दिरहम विझंदा उनखे हिमयाणी सरबा जेके चैन सां ॿधबी हुई उहा हिमयाणी लाहे रखी ऐं हथ मुंहुं धोतईं पाणी पीतईं पोइ वरी अॻिते हलियो जेॾी महिल हलियो त उन खां उहा हिमयाणी जेको पट्टो लाहे रखी उहो विसरी वियुसि उहो त विसारे हमला हलियो वियो थोड़ी देर गुज़री त हिकिड़ो ॿियो माण्हू घोड़े जो सवार आयो उन घोड़े तां लथो पाणी पीतईं हथ मुंहुं धोतईं ॾिठी बि अरे हिमयाणी पई आहे ॾिठी पैसनि सां भरी पई आहे खणी पंहिंजे चेर सां ॿधे खणी वियो दो हाणे हिमयाणी कंहिंजी हुई 1 नंबर जी खणी केरु वियो 2 नंबर थोड़ी देर गुज़री त 3 माण्हू आयो हाणे उहो अञा हथ मुंहुं धोए पियो हुनखे यादि आई 1000 मुंहिंजो विसरी वियो आहे मोटियो त 3 नंबर माण्हू बीठो हुजे बाबा मुंहिंजा 1000 हिमयाणी ॾे चई बाबा मूंखे ख़बर कोन्हे का चई कोन्हे जा पुट मूंखे ॾे जल्दी कर बाबा मूं ॾिठी बि हाणे हुन ॾिठी बि कोन हुई हुनखे त हाणे ख़बर बि कोन हुई मां हाणे त हिते विसारे वियो आहियां जी मूं आहे कोन किथां ॾियां कढंदे तलवार फटा जो कढाई सिरो जी होॾे पियो मरी वियो हज़रत मूसा इहो मंज़र वेठे ॾिठो हिमयाणी खणी वियो 2 नंबर 1000 रुपया खणी वियो 2 नंबर मारिजी वियो 3 नंबर अल्लाह ताला फरमाए मूसा बि ठीक मुंहिंजो फ़ैसिलो चई वाह मुंहिंजा मालिक तुंहिंजा फ़ैसिला मां सदको वञा मुंहिंजा मालिक तुंहिंजे नाले ते मौला हाणे इहो राज़ सम्झाए त सही न इहा ॻाल्हि कीअं आहे रब फरमायसि त हे मूसा इहो जेको पहिरियों नंबर हुयो न इहा हिमयाणी इन जी न हुई हिमयाणी हुई 2 नंबर जी जेको घोड़े ते चढ़ी आयो हुयो इन उन खां
हिन खे ॾिनमि वेसर विसारे वियो उन मालिक खे मोकिलियो पंहिंजी हिम्याणी खणी वियो वरी वो जेको टियों नंबर मारजी वियो न इन मारजी वञण वारे मारींदड़ जे पीउ खे मारियो हुयो पीउ जो हिन जो कातिल हुयो कंहिंखे ख़बर न हुई त कंहिं मारियो बहानो इहो हिम्याणी जो थियो असुल खून जो बदिलो खून थी वियो ऐं हिम्याणी जंहिं मालिक जी हुनखे मिली वई मां रब जा फैसला हीअं सुभान अल्लाह असां त इंसान आहियूं न असां बाना आजिज़ आहियूं असांजो अकुल सोच सम्झ फहम इदराक असांजो तमामु थोरो आहे पर अल्लाह वटि अदालत इंसाफ़ फैसला आहिनि साईं अहमद शाह हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई हिते तव्हांजे पाड़े में बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे मियां उमरदीन चनन वारो कामिल वली हुयो अल्लाह जो बरगुज़ीदा सालिह बानो हुयो हिकिड़ो माण्हू मुरीद आहे साईं शादी नथी थिए का दुआरी घुरो शादी थिए को वज़ीफ़ो ॾिसो बाबा कोड़ो माण्हू आई हाणे तुंहिंजी उमिरि आहे शादी चई न साईं महिरबानी कयो घणो सताईंसि साईं को वज़ीफ़ो ॾिसो साईं फरमायोसि त हाणे वज़ीफ़ो ॾिसां थो वञी पर माई जो नालो छा आहे चई माई जो नालो आहे मम्मी चई वज़ीफ़ो वञी पढ़ अलाह आही तूं मम्मी मिलाई मूं अलाह आही तूं मम्मी मिलाई खुदा जी कुदरत अल्लाह वारे जा लफ़्ज़ असर वारा उहा माण्हू पाण ई आया हिनखे सॼे संग ॾिनो पढ़ण जी शादी थी कोड़ो माण्हू ॿ टे ॾींहं छोकिरो पूरो थियो बारूद ख़तम थियो हाणे ॿाहिरि किथां अचे मोटी आयो साईं पंहिंजो या मम्मी सुठी न आहे मूंखे तंग थी करे मूंखे न खपे अड़े अॻियो मरी पियो वञी त मूंखे मम्मी मिले हाणे वरी चवंदो मूंखे न खपे चई नज़ी मूंखे मां बसि कई मूं थो भाॻे चई हाणे वञी वज़ीफ़ो पढ़ अलाह आई तूं मम्मी ॼाणी तूं जख मारी मूं हाणे मम्मी ॼाणे तूं पढ़ी मम्मी कावड़ जी हल बेटा असांजो अकुल सम्झ उन वारी आहे जेको मम्मी जे शादी जो शौक़ीन हुयो पर अल्लाह वटि अदालत आहे अल्लाह वटि इंसाफ़ आहे अल्लाह वटि फैसला आहिनि मदीने वारे साईं फरमायो हज़रत बर्रा बिन आज़िब रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत आहे सुनन इब्न माजा में मदीने वारे ताजदार फरमायो लज़वालु दुनिया अहवनु अलल्लाह मिन क़त्ल मुमिनिन बिग़ैर हक़ के हिकड़े मोमिन के नाहक मारण जो हिकड़े मोमिन के नाहक मारण सॼी दुनिया जे बर्बादी का अल्लाह वटि इहा घटी ॻाल्हि आहे सॼी दुनिया बर्बाद थी वञे दुनिया में जो कुझु आहे सभु बर्बाद थी वञे पर हिकड़े इंसान मोमिन के क़त्ल करण जो अल्लाह वटि इन खां बि वॾी अहमियत आहे मुझे आका फरमायो वलो अन्न अहल समावातिही व अहल अर्दिही इश्तरकू फी दम मोमिनिन लअदखलहुमुल्लाहु अन्नार हिकड़े मोमिन के क़त्ल करण में हिकड़े मोमिन के मारण में जे सॼी दुनिया जा माण्हू गॾिजी मंसूबो करे हिकड़े माण्हू खे क़त्ल करण ॿुधो ख़ैरपुर वारा ॿुधो पंहिंजे नबी जो फरमान साईं फरमाईंदा हिकड़े मोमिन खे मारण में सॼी दुनिया जा माण्हू ज़मीन जा आसमान जा माण्हू गॾिजी हिकड़े माण्हू जे मारण जो मंसूबो ठाहिनि त हिकड़े खून जे सज़ा में रब सभिनी आसमान वारनि खे सभिनी ज़मीन वारनि खे जहन्नम जी बाहि में कंहिंजो क़त्ल का मामूली ॻाल्हि न आहे कंहिंखे मारण का मामूली ॻाल्हि न आहे मुंहिंजे आका फरमायो त ॿ ॼणा विड़ी पिया हुन बि तलवार कढी हाणे उन दौर में तलवार हाणे हिन बंदूकूं ऐं रेफलूं हिन बि बंदूक कढी हुन बि बंदूक कढी हिक ॿिए ते ओलारियो पोइ हिकिड़े जो फायर थी वियो हिकिड़ो मरी वियो साईं फरमायो त ॿई जहन्नम में वेंदो
छा ॿुधो भई जहन्नम में वेंदा असाबन जो सही ही त जो कातिल जे मारियो फमा बारन मक़तूल जेको मारजी वियो उहो छो उहो जहन्नम में छो वेंदो पाण फरमायो त उन बि त हथियार कढियो न मारण जो उहो बि त मारण जे इरादे में बीठो हो न हे कातिल आहे हिन क़त्ल जो फेल कयो हुन जो क़त्ल जो इरादो हुयो यानी क़त्ल जो इरादो करण बि कातिल जो ॾोह आहे ही बि दोज़ख में कातिल बि दोज़ख में कातिल जो इरादो करण वारो बि दोज़ख में पर ॿुधो बच करण वारो पाथारीदार बच करे मारीस मानंदो आहे न बाबा केस मार मार जेको बच करे साईं फरमाए त उहो बि कातिल आहे जेका सज़ा कातिल खे मिलंदी उहा सज़ा बच करण वारी हाँ पर जेकॾहिं अल्लाह बचाए न त अल्लाह बचाइण वारो अल्लाह बचाए त मुंहिंजो करीम रब बचाइण वारो आहे जंहिं सोनी शख्सियत जो अॼु असां उर्स था मल्हायूं मुंहिंजा मुर्शिद करीम हज़रत महबूब इलाही रहमतुल्लाह माण्हुनि ने दुश्मनी फ़क़ीरनि सां हर भर बि दुश्मनी सम्झो था न हाणे मुंहिंजा बि सजण खोड़ आहिनि बाबा मां तव्हांजो वार बि ॾोड़ो कोन कयो मूं तव्हांखे खयो चाहे जो मूं सां कावड़िया वेठा फ़क़ीरनि सां ख़ुदा वास्ते कावड़ माण्हुनि खे पैसा ॾिनो त साईं जन खे क़त्ल कयो साईं जन खे मारण जे लाइ किराए जा कातिल पैसा ॾेई मोकिलियो 3 ॼणा हुजनि हिकिड़ो अंदरि लथो भित टपी दरवाज़ो बंदि हुजे भित टपी अंदरि लथो 2 ॼणा ॿाहिरों बीठा जेको अंदरि लथो न उहो हीअं ॾके पियो ॿाहिरिनि खे चई वारो कयो मूंखे कढो वारो कयो कढो मुंहिंजो सिर थो वञे जे होॾो त वॾा पंहिंजो दावाऊं करे आयो ही त मां अहिड़ो बहादुर आहियां छा थियो अथई जे वारो कयो मूंखे कढो मुंहिंजो सिर थो वञे छिके कढियऊं ॿार पोइ ॿिए ॾींहं ते ॻाल्हि कयूं त असां वियासीं साईं जन जी खट हितां पई घड़ा मंझि हिन पासे ॾों पई ॿियूं हिन पासे ॾों घर जा उञाण ॾिनो असां घर बि खिड़ियासीं पर अंदरि लथासीं त ॾिसूं त साईं जन जे सेरांदी खां अचूं त सेरांदी खां हिकिड़ो सफ़ेद कपिड़नि वारो जवान लठ हथ में खयो बीठो वरी पेरांदी खां अचूं त पेरांदी खां हिकिड़ो जवान सफ़ेद कपिड़नि वारो पहरेदार बणियो बीठो आहे पोइ लिंगनि में लर्ज़ो तारी थियो ॿाहिरि छिकराए पाण खे कढियुमि मिठा अल्लाह वारनि जो मुहाफ़िज़ अल्लाह पाण फ़क़ीरनि सां दुश्मनी अल्लाह वारनि सां दुश्मनी खुदा जे प्यारनि सां दुश्मनी ओ मिठा तूं त कंहिं बि मुस्लमान सां दुश्मनी न रख कंहिंजो बि बदख़्वाह न थी हर कंहिं सां प्यार मोहबत ज़िंदगी थोरा ॾींहं आहे पुट हेॾे मूं ॾे ध्यानु कयो घणा ॾींहं जहिड़ा रहिया आहियूं बाक़ी अलाए घणा ॾींहं जहिड़ा का ख़बर कोन्हे हाणे इहो वेठा मनसूबा ठाहियो दिमाग़ में पिया निंड न अचे कीअं मारियासीं कीअं कुटियासीं कीअं सज़ा ॾियासीं ओ मिठा इहे पंहिंजो दिमाग़ मञा दुश्मनियूं कढो हर कंहिं सां मुहबत ऐं प्यार रखो जीअं में जायूं ॾियो सभु ॾुख ॾोजरा तव्हांजा रब लाहे मोहब्बत वारा बणजो कुल्फत वारा न बणजो कुदूरत अदावत ॿियाई निफाक मिठा हसद सीसो फूस कीनो कावड़ इहे सभु शयूं छॾियो अंदर में प्यार हुजे मोहब्बत हुजे शफ़क़त हुजे लाॻापो हुजे ॻंढापो हुजे सिला रहमी हुजे दुश्मन सां बि प्यार सां बि सोना हबीब आरामी वण जे हेठां मदीने वारा साईं सुता पिया आहिनि तलवार पंहिंजी उन वण जी खोंटी चवंदा आहियो छा चवंदा आहियो तार जो अंगो थींदो न धनार कटे वेंदा आहिनि त पोइ थुॾो ओ ख़ुदा ख़ुशि कंदी ओ थुॾे में साईं जन पंहिंजी तलवार लड़काए सुता निंड मुबारक आई साईं फरमाए इन आईना तनामान वला यनाम क़ल्बी मुंहिंजूं अखियूं आरामी थींदियूं आहिनि पर मुंहिंजी दिलि निंड न कंदी आहे दिलि मुंहिंजी सुजाग हूंदी आहे दुश्मन आयो तलवार खयई ऐं हीअं म्यान मां कढी सरकार ते ओलारी हाणे म्यान मां जेॾीमहिल तलवार छिके कढबी आहे न उन मां खड़को थींदो आहे वाॼो थींदो आहे तलवार जो
थींदो आहे। हीअं जो वाॼो थियो सोने सरदार अखियूं मुबारक खोलियूं, दुश्मन ॾिठो तलवार उभी करे बीठो आहे। चई त हे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिन तलवार खां तोखे केरु बचाईंदो? साईं फरमाया अल्लाह। चओ अल्लाह अल्लाह। सुभान अल्लाह। मिठे पीर इहो सबक़ असांखे सेखारियो, अल्लाह। चओ अल्लाह। गम अचे, दुख अचे, परेशानी, दुश्मन मथां अचे बि चओ अल्लाह अल्लाह। सरकार फरमायो अल्लाह। दुश्मन खे ॾकणी पइजी, हीअं लिंग ॾकनि पिया, हथ ॾकनि पिया, तलवार वञी हेठि किरी। सरकार उथिया, तलवार खयूं, फरमायो हाणे हिन तलवार खां तोखे केरु बचाईंदो? चइसई जीअं वणेव तीअं सदा ॾियो, हाणे मूंखे केरु बचाईंदो? साईं फरमायो वञ तोखे बख़्शे छॾ। हाय हाय, वञ तोखे, वञ तोखे अल्लाह करे छॾ। इहा अदा मुस्तफा जी उम्मत खे सम्झ में अचे। दुश्मन खे बख़्शण, दुश्मन खे माफ़ करण, दुश्मन वेरी जेको तलवार उभी करे बीठो उन खे बि बख़्शे छॾण मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम जो शान। परावने तलाइण परेशानियूं नबी पाक मुंहिंजे जो निशानियूं, परावने तलाइण। ओ मिठा दुश्मनियूं न वधायो, बुग़्ज़ कीना न वधायो, पाण में प्यार रखो, मोहब्बत रखो। मुझे आका फरमायो लज़वालु दुनिया जमीअन अहवनु अलल्लाहि मिन दमिन सुफ़िक बिग़ैरि हक़। सॼी दुनिया जो ज़वाल अची वञे, इहा ॻाल्हि नंढड़ी आहे। हिकिड़े माण्हू जो बेगुनाह रतो हारजे, इहा ॻाल्हि अल्लाह वटि अञा वॾी आहे, अञा गरी आहे, अञा ॾुखी आहे। हिकिड़े माण्हू जो खून हारण अल्लाह खे नापसंद आहे। मिठा अल्लाह चाहींदो आहे त तव्हां कंहिंजो खून न हारियो। हाँ, को माण्हू वीचारो बीमार आहे न, तव्हां हुनखे खून जो अतियो ॾियो। अल्लाह अकबर कबीरा। सभिनी अमलनि में भलो अमल अथव कंहिंखे खून जो अतियो ॾियणु, कंहिंखे खून ॾेई कंहिंजो सिर बचाइण जे लाइ। कॾहिं को माण्हू ज़ख़्मी थी पियो, हादसो थी पियो, एक्सीडेंट थी वियो, रत हुनजे बदन जो वही वियो, हाणे डॉक्टर चवनि था वारो कयो, 4 बोतलूं रत जूं खपनि, न त हमराह मरी वेंदो। 2 कलाकनि में जे 4 बोतलूं न मिलियूं त माण्हू मरी वेंदो। पोइ हाणे मोमिन उहे जेके पंहिंजे खून जो अतियो ॾियनि, पंहिंजे रत जो नज़रानो ॾेई अॻिले जो सिर बचाइनि। जेको खून जो अतियो ॾेई ॿिए जो सिर थो बचाए, अल्लाह उन तां दोज़ख जूं बायूं माफ़ करे छॾींदो। मुसलमान ॿिए रत ॾेई पंहिंजे उन जी जान बचाए, कंहिंजो रत हारे उन जी जान न वठ, क़त्ल न कर, खून रेज़ी न कर। अल्लाह ताला जल शानो खे इहो तुंहिंजो अमल ॿिए जी हमदर्दी वारो ॾाढो वणंदो आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या बिशत्र कलमतिन लक़ियल्लाहु मक्तूबन बैन ऐनैहि आयसुम मिन रहमतिल्लाह। कंहिंजे क़त्ल जो सलाह मशवरो पियो हले त हिनखे मारियो।
थींदा आहिनि चंडा चंडा गॾिजी वेंदा आहिनि सलाम कंदा आहिनि जहिड़ो करिणो आहे फसाद करिणो आहे फलाणे सां विढ़णो आहे बिरादरियुनि में हर बिरादरी में को न को अहिड़ो ख़बीस तबियत जो माण्हू ज़रूरु हूंदो आहे ऐं वरी जेॾी महिल वरी सुलह जी ॻाल्हि थींदी उहो ॻाल्हाईंदो बाबा माण्हू ॾिघा थी विया आहिनि हाणे निभागा सलाहूं त तो पे ॾिनियूं जेको विढ़ाइण वारो न उहो जो करे सभु गॾिजी पऊं गॾु हिकु हुजूं चंडा विढ़ाई त तूं थो वेठो साईं फरमायो खून जो सलाह मशवरो थो थिए उन में हिकिड़ो माण्हू चुप कई वेठो आहे बसि हिकिड़ो जुमिलो ॻाल्हाए हिकिड़ो सिर्फ़ हिकिड़ो जुमिलो ॻाल्हाए साईं फरमायो त कंहिंजे क़त्ल जी सलाह में हिकिड़ो जुमिलो ॻाल्हायईं क़यामत जे ॾियारे उथंदो उनजे निड़ ते लिखियलु हूंदो अल्लाह जी रहमत खां मायूस माण्हू आहे इहो निभाग जो उन ते निशान लॻियल हूंदो उनखे चंड्राइप जो निशान निड़ ते छापियल हूंदो जेको हिकिड़े माण्हू जे क़त्ल में हिकिड़ो जुमिलो बुराई जो ॻाल्हाए पर साईं फरमायो जेको ॿिनि भिड़ियलनि जे विच में वञी सुलह कराए उनखे 20 हजनि जो सवाब मिलंदो घणो सुभान अल्लाह हाणे हज ते वञो त 15 लख रुपया 15 लख 16 लख 30 लख बि हज तो हिन साल थिए पियो पर मिठा होॾो 20 हज करे अची होॾो ॿिनि भिड़ियलनि जे विच में सुलह कराई साईं फरमायो उहो माण्हू जन्नत में त न वेंदो पर जन्नत जी खुशबू बि उन बदबख्त खे नसीब न थींदी जेको ॿिन्हिनि जे विच में जुदाई विझंदो आहे झगड़ो पैदा कंदो आहे जेके सिंधी में चइबो आहे बिवेड़ाऊं मां खैरपुर नाथन शाह जी ॻाल्हि नथो कयां पंहिंजे मातरी जी ॻाल्हि थो कयां तव्हां नाराज़ न थिजो बिवेड़ाऊं हितों जी ॻाल्हि हुते हुतों जी ॻाल्हि हुते भुर भुर छेड़ा जंग मचे ओ इहो जेको ॿिनि खे बेड़ाइण वारो भाउ खे भाउ खां छिने साल खे मुड़ुस खां धार करे ऐं इहा पग वरी मायुनि जे मथां अथव मायूं वांदियूं थींदियूं न सांजण पाणी कयईं घर खे ॿुहारी वांदी थी न हाणे पड़ी मथे में विझंदी हुन घर में हुन घर में हुन घर में इहो कमु ई अधीअ खे इहो हेॾो जी ॻाल्हि होॾे होॾो जी ॻाल्हि होॾे हुतों जी हुते माई वीचारी को ठीकु इहो कयो आहे ॿिनि खे वेड़ाए यादि रखो साईं फरमाइनि था जे ॿिनि खे ठाहिण जे लाइ कूड़ ॻाल्हायो इहो कूड़ बि इबादत में शामिल आहिनि कूड़ जो बि अलाह वटि अजुर ऐं सवाब लैसल कज़ाबुल्लज़ी युस्लिहु बैनन्नास माण्हुनि जे विच में जेको सुलह कराइण जे लाइ कूड़ ॻाल्हाईंदो आहे इहो कूड़ो न आहे ॿियनि जे फितने बाज़ी वारे सच खां इन जो कूड़ भलो आहे जेको ॿिनि विढ़ियलनि खे ठाहींदो आहे चओ सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बसा सल्लल्लाहु अलैका या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मिठा कत्ल खून रेज़ी ते ॿियनि खे उभारियो जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो इन माण्हू जे ॿिनि खे वेड़ायो न मिसाल साईं अहमद शाह जी मुंहिंजी पाण में मोहबत आहे हिकिड़ो माण्हू अचे साईं खे मुंहिंजे ख़िलाफ़ उल्टियूं ॻाल्हियूं ॿुधाए वरी मूंखे अचे साईं जे ख़िलाफ़ ॿुधाए ज़रूरु इंसान आहे दिलि में थींदो यार मां साईं सां हेॾो प्यारु रखां साईं वरी मुंहिंजे लाइ ईअं थो सोचे दिलि में
फिकावत पैदा करे। साईं फरमाइंदा जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो इहो वेड़ाऊ माण्हू ईंदो इन खे बाहि जो नथ विझंदा। बाहि जी मौत में छा चवंदा हुनखे? लगाम लगाम इन खे बाहि जो विझंदा ऐं इन खे मलाइक छिके सॼे महशर जे मैदान में घुमाईंदा। हे अथव वेड़ाऊ, हे अथव फितनेबाज़, हे अथव खैरपुर में छेड़ा मचाइण वारो। दुनिया जंहिंखे ख़बर न हूंदी न उहो बि ॾिसंदो त इहो थो वञी वेड़ाऊ। हा साईं फरमायो जे ॿिन जे विच में सुलह करायो अल्लाह उनखे इज़त जो ताज पहिराईंदो, नूर जे मिंबर ते विहारींदो। दुनिया वारा ही अथव सुलह वारो माण्हू, ही अथव अमन वारो माण्हू, ही अथव ॿिन विढ़ियलनि खे ठाहिण वारो। हाणे फ़ैसिलो तव्हां पाण कयो त कहिड़ी वाट वठबी, केड़ो गस पंध इख्तियार कबो। मिठा अल्लाह जो शुक्र आ खून रेती कर बचायो आ, अगते भी अल्लाह के पारता। पर मिठा फितना ते घर घर में फसाद ते घर घर में मची विया आहिनि। ओ अदा तव्हां फितनन के पेट्रोल विझी भड़काइण वारा न बणजो, पानी विझी ठारण वारा बणजो। छा इहा ॻाल्हि तव्हांखे क़बूल आहे? चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल सुनन अबू दाऊद में हदीस हजरत उबादा बिन सामित रज़ियल्लाहु तआला अन्हु तो रिवायत करे मदीने वाले साईं फरमायो मन कतल मुमिनन के मोमिन खे जेको मारे, के मोमिन खे जेको क़त्ल करे वो कातिल वरी इबादतूं करे, नमाज़ूं पढ़े, रोज़ा रखे, हज करे, मस्जिदुनि खे आबाद करे, पर माण्हुनि खे मारण वारो आहे। साईं फरमायो लम यक़बलिल्लाहु मिन्हु सर्फन वला अदला। इन माण्हू जो रब न फर्ज़ क़बूल कंदो न नफ़िल क़बूल कंदो। माण्हुनि खे मारे वरी तस्बीह हथ में अल्लाहुम्मा सल्ली कम पियो हले। समझो था न? माण्हुनि खे मारे, फसाद मचाए, छेड़ा करे, वरी टोपड़ी मथे में विझी तस्बीह खणी वरी वेंदो हज ते उमरे ते। उमरे जो त वॾो शौक़ थी वियो अॼुकल्ह। ॿिली 7 कुआ खाई वरी हज ते संगरी आहे। भली हज कर, भली उमरा कर। साईं फरमाइंदा जे हराम माल मजा टिकेट वरती, हराम पैसन मजा हज ते तो वञे, उमरे ते तो वञे, जेमल एराम पाई चवंदो आहे लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक, आवाज़ ईंदो आहे ला लब्बैक वला सदैक। तुंहिंजी का लब्बैक क़बूल न आहे, तुंहिंजे लाइ का खुशबख्ती न आहे। जेमल हज कंदो आहे, उमरो कंदो आहे, रब फरमाईंदो आहे हराम खोर जो उमरो, हराम खोर जो हज फराए इन जे बूथ ते हणायो। अवल जंहिंजा हक़ मारिया अथई उन्हनि खां हक़ बख़्शाए, उन्हनि खां माफ़ी वठ, पोइ भली तूं हज ते वञ, पोइ भली तूं उमरा कर, पोइ भली तूं मदीने वारे जा दीदार कर। सोणो नबी क़यामत जे ॾियारे तुंहिंजी शाहिदी ॾींदो। साईं फरमायो मन ज़ार क़बरी वजबत लहू शफ़ाअती। जे मदीने में अची मुंहिंजे मज़ार जी ज़ियारत
कई इन्हें जला मुझी शफाअत वाजिब थी वई क्या मजेड़े आड़े मां मोहम्मद शाहिदी दींदुस मौला ही खैरपुर नाथन शाह वारो मुझे मदीने में आयो ए मुझा मौला माइन जी शाहिदी तो दिया माइन जी मथा गवाही तो दिया माइन जे लाए तुझे अॻियां शफात तो कया ओ बुझो जे ला शफात मदीने वारो करे तो उन जना भलाई जा दर खुलनि हलो मदीने हलो मदीने मदीनो अखड़ में जो ठारू आए हलो मदीने हलो मदीने मदीनो अखड़ में जो ठारू आए उते रहमत उते बरकत उते दिल में जो करार आए मदीनो मिठड़ो या जन्नत रखाई रब उते वदी या फरत न छेड़ो झगड़ो न हुल्लू हंगामो उते रुगो बस करार आए हलो मदीने मदीनो अखड़ में जो ठार आए हलो मदीने हलो मदीने हलो मदीने हलो मदीने मदीनो अखड़ में जो ठार आए सुभान अल्लाह मुझा दोस्तों मुझे सुनो हबीब अज भी हयातुन नबिया पंहिंजे उम्मत जे अहवाल खां बाखबर तरहीब में इमाम मुंसरी रिवायत आंदी आहे इमाम तबरानी रिवायत आंदी आहे हर सूमर जे ॾींहुं हर खमीस जे ॾींहुं हफ़्ते में ॿ ॾियारा उम्मत जा अमल दिल पर नबी वटि पेश थींदा आहिनि अलॻि अलाह पाण ॼाणे थो ॾिसे मदीने वाले के खुद खबर पवे थी साईं फरमाईंदा इन्नल्लाह ज़वालियल अर्द फराइतु मशारिकहा व मगारिबहा अल्लाह ज़मीन के वेड़े लपेटे मुझे अॻियों हीअं बीहारिया जे तव्हां तरीअ ते ज़रिया जो दाणो ॾिसो हुज़ूर खुद बाख़बर हिन ॾिसनि बि था हाज़िर नाज़िर नबी बि आहिनि पर इन जे बावजूद भी मलाइक दफ़्तर खणी अमाल नामा खणी हबीबन जे हुज़ूर में पेश कंदा आहिनि उम्मत जा सुठा अमल ॾिसी मदीने वारो ख़ुशि थींदो हुज़ूर जा बुरा अमल ई फसाद ई झेड़ा ई क़त्ल ई खून रेज़ियूं ॾिसी हुज़ूर ॾुखारा ग़मज़दा थींदा आहिनि ॿुधाए पियो मदीने वारे साईं खे राज़ी कजे या नाराज़ कजे सुभान अल्लाह अॼु बि जेकॾहिं तूं सुठा अमल करी न सुहिणा रोज़े अदर में ख़ुशि था वरी जे तूं मदीने में वञी न हुज़ूर ॾिसनि बि था सुञाणनि बि था तुंहिंजा सलाम ॿुधनि बि था सलाम जा जवाब हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठक्करी ठट्टे वारो मोहम्मद हाशिम रहमतुल्लाह अलैह मदीने शरीफ पहुतो मवाजो शरीफ ते रोज़े अतर जे अॻियों बीचे अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातहू रोज़े अनवर मां जवाब आयो वालेकुम या मोहम्मद हाशिम खुदा जी कुदरत ते ॿियो बि हिकिड़ो हाशिम बीठो हुन जो नालो मोहम्मद हाशिम हुन जो मूंखे जवाब मिलियो आहे हिन जो मूंखे जवाब मिलियो आहे वरी था कयूं वरी हुन मोहम्मद हाशिम सलामत कयो जवाब ज़रूर मिलियो हूंदो पर ॿुधो हिननि कोन वरी हिन ठटे वारे मखदूम मोहम्मद हाशिम चयो अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातहू रोज़े अनवर मां जवाब आयो वालेकुम सलाम या मोहम्मद हाशिम तत्वी ओ ठटे वारा मोहम्मद हाशिम तोते बि सलाम हुजे
हाँ सुभान अल्लाह मदीने वारो साईं अज हयात नबी असांजो उम्मत जा अहवाल ॾिसनि किबला मुर्शिद करीम जेको उर्स पाक पिया मल्हायूं हज़रत साईं जन पाण बयान फरमायो त हिकिड़ी राति जॾहिं साईं जन मदीने शरीफ़ में विया पाण फरमायो त मदीने में पहुतुसि पोइ उते हिकिड़ी राति मां ख़्वाब में ॾिसां थो त हुज़ूर जे मवाज शरीफ़ जिते सलाम कबो उते आयो आहियां दर मुबारक खुलियो आहे ॾिसां थो त साईं जन जी मज़ार अनवर नज़र आई ऐं हीअं मज़ार पाक खुली आहे मज़ार अनवर खुली आहे ऐं हिकिड़ो नूरानी तख़्त ज़ाहिर थियो आहे उन तख़्त ते मदीने वारो ताजदार पाण वेठो सुहिणो नबी हीअं पाण फरमाए त रूबरू ॾिसां पियो त सरकार वेठा आहिनि पाण फरमाए मूंखे रोअण आयो मूं चयो या रसूल अल्लाह मूंखे ख़ैरात ॾियो या रसूल अल्लाह मूंखे ख़ैरात ॾियो या रसूल अल्लाह मूंखे ख़ैरात ॾियो ईअं बार बार पियो चवां रोआं बि पियो त हुज़ूर फरमाइनि था त असां खां तव्हां घुरो था कहिड़ी हैसियत सां साईं जन फरमाया त मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह असां वटि तव्हांजी हदीस पहुती आहे तव्हां फरमायो आहे त इन्नमा अना क़ासिमुन वल्लाहु युती मुंहिंजा मुर्शिद जय्यद आलिम हुया चोटींदा आलिम हुया रब्बानी आलिम हुया इहा हदीस पढ़ियूं या रसूल अल्लाह तव्हांजी हदीस असां ताईं पहुती आहे तव्हां फरमायो आहे त अल्लाह ॾींदो आहे मां मुहम्मद वंडींदो आहियां या रसूल अल्लाह मां वंडण वारा आहियो न पोइ असां तव्हां खां तॾहिं था घुरियूं त वंड त तव्हां था वंडो पाण फरमाए त हुज़ूर मूं ॾे ॾिसी मुरकिया फरमायूं त इहा हदीस मुंहिंजी आहे मूं ई ईअं चयो आहे ऐं तव्हांखे हिसो मिलियो आहे अञा बि मिलंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकिड़ो वंड बादशाह वंड ॾींदा आहिनि ॿियो वरी वरी मथो सवाई बि मिलंदी आहे बादशाहनि वटां सवाई बि मिलंदी आहे साईं जन फरमायो मदीने वारे ताजदार फरमायो हज़रत महबूब इलाही रहमतुल्लाह अलैहि खे तव्हांखे वंड मिलियो आहे पर अञा बि मिलंदो वाह 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 बेटा उहो वंड आहे मोहम्मदी फैज़ आहे जेको दुनिया वठी अल्लाह करीम जल शानो शाल असांखे सोने नबी जे तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ ॾे फितननि खां बचाए गुनाहनि खां बेफ़रमानियुनि खां बचाए मुस्तफ़ा करीम जे दर जी ग़ुलामी नसीब फरमाए खून रेज़ी खां मुसलमाननि जे खून जी अल्लाह हिफ़ाज़त फरमाए ग़ज़ा जे मुसलमाननि जे मथां रब बाज करे ज़ालिम सहयूनी हुकूमत जे ज़ुल्म ऐं जबर खां रब मुसलमाननि जा रत महफ़ूज़ फरमाए اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين